करण वाला जने इन्हनि ते मुंहिंजी नज़र पवंदी आहे तो रद्दो अज़ाबी अन्हुम गुनाहगारनि तां बि मां आयल अज़ाब टारे छॾींदो आहियां। सुभान अल्लाह। हींअर रस्ते में आयो पे ख़बर ॿुधंदो पियो अचां फ़लस्तीन में जंग हले पई थी तव्हांखे ख़बर आहे इसराइल जे इंटेलिजेंस इदारे जो सरबराह हुआ उनमें जो बयान इसराइल जी अखबार उनमें उनजो आर्टिकल आयो आहे उन्हें इसराइल जे इंटेलिजेंस जो सरबराह अॻवान थो लिखे त हमास वारनि मुजाहिदनि सां असांजी लड़ाई कोन्हे ख़बर नाहे अलाए कहिड़ी मखलूक आहे जेका असांखे मारे रही आहे उहो हुननि जे खुफ़िया इदारे जो अॻवान थो चवे त असांजो टैंक आहे जंहिंते बम असर लॻंदो आहे जंहिंजे मथां वॾा थुल्हा लेयर चढ़ियल आहिनि करोड़े डॉलरनि जूं हिकिड़ी टैंक आहे मरकावा वारे टैंक आहे हेॾी मज़बूत आहे जंहिंते मिसाइल असर नथो करे मुजाहिद थो अचे उन ते नंढी बंदूक खणी फकाॾो थो कढाए त असांजी उहा करोड़नि जी टैंक बाहि थी वञे असां हैरत में आहियूं असांखे अजब आहे त असांजो माण्हुनि सां मुक़ाबिलो आहे या जिन्ननि सां मुक़ाबिलो आहे हुननि खे इहा ख़बर नाहे त अल्लाह जे बाननि सां अल्लाह जी मदद पोइ इसराइल जो इंटेलिजेंस अॻवान थो चवे त असां सां मूसा ऐं हारून जो रब शायदि रुसी वियो आहे तॾहिं असां जा फौजी था मरनि असांजा हथियार बर्बाद थी रहिया आहिनि मुझो इब्तिदाए इश्क है रोता है क्या आगे आगे देखिए होता है दुश्मन सब मिली वञनि पर मदीने वारे मीर फरमायो क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत मां हिकु जमायत हक़ जी हामी रहंदी हक़ जे लाइ लड़ंदी रहंदी उन्हनि जा दुश्मन उन्हनि जे ख़िलाफ़ सफ़ारा थींदा पर अल्लाह हक़ वारनि खे फतह ॾींदो कामयाबी सोभ हक़ वारनि खे साईं फरमायो त उहे कातिल जे लाइ लड़ण वारनि जो आख़िरी जथो कचार सां मिलंदो ऐं हक़ वारनि जे हक़ जे लाइ लड़ण वारनि जो आख़िरी जथो इमाम महदी सां मिलंदो ऐं अलाह कंदो साईं जन खे बि मां अर्ज़ु कयां थो तव्हां जमायत खे बि अर्ज़ु कयां थो त तव्हां पंहिंजे दुआउनि में फ़लस्तीन जे मुस्लमाननि जे लाइ ज़रूरु दुआ घुरंदा कयो अलाह ताला उन्हनि जी मदद कई आहे अञा गैबी मदद फरमाईंदो जीअं अफ़गानिस्तान मथां ज़लील थी अमेरिका ऐं उन जा इत्तेहादी भॻा हुआ अलाह कंदो त हे इसराइल ऐं अमेरिका बि इहे ज़लील ऐं ख़्वार थींदा हक़ वारनि खे अलाह ताला ग़लबो अता कंदो सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह मुंहिंजा दोस्तो अल्लाह जा वली अगर पंहिंजे मज़ारुनि में हुजनि बि फैज़ ॾींदा जे ज़ाहिरी ज़िंदगी में हुजनि तॾहिं बि फैज़ ॾींदा आहिनि उन्हनि जा हथ रब ख़ाली न मोटाईंदो आहे उन्हनि जूं निगाहूं उन्हनि जा तवज्जो उन्हनि जा क़दम उन्हनि जा लफ़्ज़ अल्लाह वटि माना रखंदा आहिनि असर रखंदा आहिनि बरकत ऐं फैज़ रखंदा आहिनि
ही मुबारक आस्थानो वो जंहिं न सिर्फ सिंध खे पर दुनिया जे अंदर जिते भी सिंधी जिते भी अहले सुन्नत रहन था उन्हनि खे ज़िक्र वारो ऐं अल्लाह जे याद वारो सबक हिन आस्थाने तां मिलियो ऐं हिन आस्थाने तां मदीने वाले साईं जे मोहब्बत ऐं इश्क जो सबक मिलियो आहे। सुभान अल्लाह। इहो सबक हज़रत सगोरा साईं कश्मीर में हुया तो उते अल्लाह जे ज़िक्र जो रंग ॾाढो वरी लाल में आया तो लाल वारनि खे फैज़ ॾिनो, नवाब शाह में आया तो नवाब शाह वारनि खे फैज़ ॾिनो, वरी जे सकरन में आया तो सुभान अल्लाह सकरन में तो जो बहार ऐं मां ॾिसंदो आयो आहियां तो हिते चौथी बंदी जमायत अंदर आहे बाक़ी टे हिसा जमायत ॿाहिरि आहे। ऐं साईं खे मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त इन रस्तनि ते को लाउंज जो इंतज़ाम थिए, जेके माण्हू ॿाहिरि वञनि था हिते गुंजाइश न आहे, जेके ॿाहिरि वञनि था उन्हनि ताईं बि इहो पैगाम पहुचे। घटि में घटि अॼोके ॾींहं ते क़ुरान ॿुधनि, हदीस ॿुधनि, मदीने वारे साईं जो शौक़ ॿुधनि त अल्लाह ताला जी उन्हनि जे मथां बि रहमत ऐं बरकत हुजे। सुभान अल्लाह। सिंध जो क़ौम परस्त जो जीएम सैयद चए पियो त मां कश्मीर में हिकिड़े होटल ते रहियुसि, होटल ते रात गुज़ारियो मथे माड़ी ते रहियल हुजां कि परियों घर मथां आवाज़ ज़िक्र जो पियो अचे, पर ज़िक्र उहो जेको सकरनि वारा बुज़ुर्ग जीएम सैयद तो चवे तो मां समझी वियुसि त ही जेका तवार, ही जेको लहजो, ही जेका ॿोली आहे सा इहा कश्मीर जी न आहे, ही सकरनि वारे सोणे सैयद जी आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो जिते विया उते रंग दीन जो लाथऊं, उते इश्क मुस्तफा सेखारियूं, मदीने वाले साईं जी मोहब्बत जा जाम भरे भरे पंहिंजे मुरीदनि खे पियारियूं। हिन आस्थाने जा मुरीद चेहरे ते ज़िक्र कंदा हुया पर कब्रुनि में पिया त कब्रुनि में अल्लाह जो ज़िक्र कंदा। ला इलाहा इल्लल्लाह ला सुभान अल्लाह। मूं साईं जे वालिद गिरामी जी हिकिड़ो भेरो मदीने में ज़ियारत कई। मदीने शरीफ में मुंहिंजी हाज़िरी हुजे ऐं हिकिड़े दोस्त मूंखे दावत ॾिनी, इशा नमाज़ पढ़ीसीं मस्जिद नबवी में। मूंखे चई त साईं असांजे घर खे हलो, सिंध जा ॿिया बि कुझु बुज़ुर्ग आयल आहिनि, तव्हां महिरबानी कयो मुंहिंजी दावत क़बूल कयो। मुझो मदीने की दावत के छो जेॾीमहिल उन घर पहुतासीं त मुंहिंजी साईं साहिब में मुलाक़ात न थी। पहिरियों भेरो मदीना मुनव्वरा में मां पंहिंजे दिलि जी कैफ़ियत तव्हांखे ॿुधायां थो। जेॾीमहिल मां अंदर दाख़िल थियुसि त हिकिड़ी ऊची अरब जी नशिस्त हुंदी आहे, उन ते साईं कुर्सी ते वेठल हुजनि ऐं जेॾीमहिल मुंहिंजी पहिरीं नज़र संदन चेहरे ते पई त मुंहिंजी दिलि मां आवाज़ निकितो अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो त हुमुल लज़ीन इज़ा रुअू ज़ुकिरल्लाह, वलीअ जी निशानी इहा अथव जॾहिं हुनजे नज़र चेहरे ते पवंदी आहे त अल्लाह जा
जेको मूंखे वठी वियो न आसरे में वेठो उन्हें के कन में मूं पुछो त मुंहिंजो हीउ बुज़ुर्ग केरु आहे, हिन जो इस्म गिरामी छा आहे। पोइ उन मुंहिंजे मीज़बान मूंखे ॿुधायो तव्हां नथा सुञाणो, मूं पहिरियों भेरो ज़ियारत कई आहे, तव्हां ॿुधायो। पोइ चई त ही सकरंड वारा बुज़ुर्ग ऐं उते वेठे हिकिड़े फ़क़ीर मदीने की नात पढ़ी, गज़ल पढ़ियो हुज़ूर के इश्क जो, मदीने वाले साईं जे इश्क जो गज़ल पढ़ियो। हज़रत साईं जे नज़र मां ॻोड़ा वहनि, लुड़क वहनि पिया। मूंखे हैरत लॻी त सिंध में माण्हू रोंदो आहे त मौला मदीनो ॾेखा, मदीने पहुचाए, पर ही त मदीने में साईं वेठा आहिनि, हिते छो था रोओ? विछोड़े में रोइबो आहे, पर जॾहिं विसाल थी वञे, दीदार थी वञे, पोइ दिलि चयो त आशिक़ जो कमु रोअण आहे। आशिक़ दूरी में बि रोअंदो आहे, हुज़ूरी में बि रोअंदो आहे। आशिक़ दा कमु रोना धोना, बिन रोअण नहीं मंज़ूरी। कोई रोंदे दीद दी खातिर, कोई रोंदे विच हुज़ूरी। दिल रोवे भावें अखियां रोवने, विच इश्क दे रोण ज़रूरी। आज़म इश्क विच रोना पैंदा, भावें हाज़िर हो भावें दूरी। सुभान अल्लाह। इश्क वारो जंहिंजी लूह लॻल हूंदी आहे न यार सां, जंहिंजी यार सां तार मोहब्बत जी जुड़ियल हूंदी आहे न, उनजी अखि आली रहंदी आहे। उहो पंहिंजे महबूब जे लाइ उनजे हिजर में त रोंदो आहे, पर वसूल में वञे, दीदार में वञे त बि अखियुनि जा लुड़क रोके न सघंदा। अॼु मां तव्हांखे हज़रत साईं सतोरन जी हिकिड़ी काफ़ी ॿुधाइण चाहियां, पर मां तव्हांजो तवजो पूरो चाहींदुसि। दिलि जिस्म हाज़िर कया थो, दिलि बि हाज़िर कयो त मां अल्लाह जे कामिल वलीअ जी काफ़ी थो पढ़ां। ऐं कलाम कामिला जान में दारत, वलीअनि जे कलाम में जान हूंदी आहे, साह हूंदो आहे, अज़दिल ख़ैज़त बरदिल रेज़त। अल्लाह जे वलीअ जो कलाम दिलुनि मां निकिरंदो आहे ऐं दिलि ते किरंदो आहे, दिलि ते असर कंदो आहे। ॿुधणु चाहींदो चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। जिन्हां नितड़ा इश्क इशारा, से सुख गए, जिन्हां नितड़ा इश्क इशारा। उहे सुख गए, जिन्हां नितड़ा इश्क इशारा। ओ सिख सुख बदन दे साईं तो बिन, सुख बदन दे साईं तो बिन। हुण डुकते डुकते डुक गए, ओ डुकते डुकते डुक गए। फरमाइंदा
बदन जा सुख जे डुकिया आहिनि डुकंदा मूंखां परे हलिया विया इन बदन जे सुखनि जी हाणे मूंखे ज़रूरत बि न रही ओ जिन्हां ॾितड़ा इश्क इशारा से सुख दे सुख दे सुख दे जिन्हां ॾितड़ा इश्क इशारा और रख पलाओ जे अखियां ते रख पलाओ जे अखियां ते रोवा से पुस दे अल्लाह पुस दे महबूब जी मोहब्बत में पंजो पल्लो अखियुनि ते रखे रोअण लॻुसि रोंदे रोंदे पल्लव पुसी विया पर लुड़क न रुकिया रख पला जे अखियां ते रोवा रख पला जे अखियां ते रोवा से पुस दे सुभान अल्लाह जिन्हां ॾितड़ा इश्क इशारा हे जिन्हां ॾितड़ा इश्क इशारा से सुख दे जिन्हां ॾितड़ा इश्क इशारा हज़रत शाह गुल हसन रहमतुल्लाह अलैह पानी जो गुज़रियो आहे हज़रत बू अली कलंदर रहमतुल्लाह उन जो ख़लीफ़ो हुयो शाह गुल हसन सैयद आले रसूल हज ते वियो कि हज अदा कयूं हज करण खां पोइ मदीने जी तैयारी थी काफ़िला वञनि पिया मक्के ऐं मदीने जे विच में 7 या 8 मंज़िलूं हुयूं उठनि घोड़नि जा काफ़िला वेंदा हुआ हज़रत शाह गुल हसन फरमायो उठ घोड़ा घोड़ हुया स्वारियूं किराए ते मिलनि पियूं पर दिल में सोचूं त वञा थो पुनल जे पार ॾे वरी मां स्वारी ते वञा छो न प्यादल पंध वञा हरम की ज़मीन और कदम रख के चलना अरे सर का मौका है वो जाने वाले अरे सर का मौका है वो जाने वाले तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले हज़रत शाह गुल हसन फरमायो सतूं खयम खजूर खयम पानी की खली खयम कुले सां लड़कायम ऐं प्यादल पंध निकिरी पियुसि घोड़े ते न चढ़ियुसि उठ ते न चढ़ियुसि प्यादल पंध हलंदे हलंदे रस्ते में हिकिड़ो सहरा थो अचे अॼु बि तव्हां मदीने शरीफ़ जो पुराणो जेको रस्तो आहे न बंदर शरीफ़ वारो उन सां वेंदव त सहराई इलाइक़े जी थर जूं भिटूं आहिनि जॾहिं सहराई इलाइक़े में शाह गुल हसन फरमायो रेगिस्तान में पहुतुसि त रस्तो भुलिजी बाट भुलिजी वई सहरा भटकंदो रहियुसि ॾींहं गुज़रिया हफ़्ता गुज़रिया फिरंदो रस्तो हथ
परेशानी जो आलम, खाधे पीते जो सामान खत्म थी वियो, खली पानी भी खत्म थी वई। फरमाए तो बुख उन्या गर्मी काढ़ो लुक पई लगे हेठों वाली तपे गर्मी की मौसम उन बेहाल कयो चपड़ा सुकी विया जिगर प्यासो रंजी वियो सोचो कहां बस मरी नींदुसि मुझो बचण महाला एतो उन बेताब बेकरार कयो। फरमाए तो इकड़े बारी के भिट ते चढ़ी मथे घाटो करे रड़ करे चम या रसूल अल्लाह ओ मुझा सुन नबी मौत पर हका मरण का फिरार नाहे मौत जरूर अचणो इकड़े ॾियारे मरणो जरूर या रसूल अल्लाह दिल चवे थी मरण का अग में तुझो दीदार करे तेसी मौत न थे तेसी दुनिया का रुखसती न थे जैसी थे दिल पर नबी जो दीदार थे सोने नबी दी दरबार जी रोआ पियो सगड़ा भी गया पियो बुखा उन्या गर्मिया काढ़ोआ रोंदे रोंदे खशी थी वई बेहोश थी उन्हें वारी दे दड़े ते किरी होश छड़ाए बुख उन दे करे जी जेरी मल वारी दे दड़े ते बेहोश थी विस खबर नहीं केतरो वक्त लगो हूंदो जेरी मल अख खुली किरियो उस वारी दे दड़े ते पर जेरी मल अख खुली न ॾिसां मां कंहिंजी झोलीअ में आहियां शामुल से फरमायो तूं वारीअ जो दड़ो न मां भिट ते न हुयुसि कंहिंजी झोलीअ में हुयुसि हीअं जो अख खोलियमि ॾिसां त वंदो चेहरो ॾिसण मदीने वाले साईं मूंखे